वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। साले जो फाइल हमेशा हमेशा जे लाइ बंद करे छॾ। हाणे उन जे खिलाफ का बि कार्रवाई न थियण घुर्जे। अदा गुलाम रसूल खे फोनी कोट जे आसपास घुमंदे ॾिसी चौकीदार हिन खे जासूस समझी अंदर वठी विया। ऐं हुते हिन बाबा खे ॾिठो। बाबा खे ॾिसी रड़ियूं करण लॻो, बाबा बाबा चवण लॻो। इहो ॾिसी करे उन कोट जे चौकीदारनि इन खौफ में इन जी ज़बान कटे छॾी त वञी कंहिंखे ॿुधाए न छॾे। खूनी कोट ते हथियारबंद केतिरा आहिनि, केतिरा अंदर कैदी आहिनि, इहा पूरी मालूमात वठि पहिरीं। ऐं ॿी ॻाल्हि त हमले करण जे लाइ सही वक़्तु कहिड़ो थी सघे थो। सरदार साईं उन जी का बि ज़रूरत न आहे, छो त खूनी कोट जो रखवालो जेको आहे ॾाढो सो असांजो यार आहे। असांखे उन खां सभु मालूमात मिलंदी। आखिर थियो छा आहे? मूंखे बि त का ख़बर पवे। ॿई भाउ भेण हिक ॿिए खे ताना ॾियण शुरू थी विया आहियो। मां कुझु बि कोन थो चवां मां, पर तूं पंहिंजी लालड़ी खां पुछ त ख़रीदार जे बहाने कंहिंसां मिलण वई। चांडो की ही भाउ छा चई वियो? छा इहा ॻाल्हि सच आहे? कंहिंसां मिलण वई? सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।